अटे जी सख्त खोट बारे मामले खे नज़र में रखंदे फूड खाते मथियारी पारां फूड इंस्पेक्टर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह ऐं अंजुमन ताजरान जे सदर प्रेमचंद जी निगरानी में सस्तो अटो विरहाइण लाइ रोज़ानो अटो वठंदड़नि जी लिस्ट तैयार करे उन्हनि खे अटो ॾिनो वेंदो। फूड इंस्पेक्टर सैयद ज़ुल्फ़कार शाह चयो आहे त रोज़ानो डेरोलाल स्टेशन ऐं आसपास लाइ 510 किलो वारा थेला विरहाया वेंदा। अंजुमन ताजरान जे सदर प्रेमचंद चयो आहे त हिकु तरीक़ेकार जोड़ियो वियो आहे जंहिंसां रोज़ जे बुनियाद ते सस्तो अटो विरहायो वेंदो। उन सां अटे जो बहिरान ख़त्म थींदो ऐं जेसिताईं नई कणिक मार्केट अचे थी तेसिताईं फूड खाते तरफ़ां सस्तो अटो विरहाइण जो सिलसिलो जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची